अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों, वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल मिर्ज़ा मलिक खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों, अवां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों, अवांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। तो हाणे तव्हां ॾिसंदो त सोडल पंहिंजे माउ पीउ सां गॾु मुराद वटि हलियो वेंदो। मुराद खे चवंदो त मूं ही तुंहिंजी भेण जे ख़ातिर ई कमु कयो आहे, मूं तुंहिंजी भेण जी ज़िंदगी बचाई आहे। उहो हाणे तुंहिंजे मथां आहे त तूं मूंखे ज़िंदा छॾी थो या मूंखे मारे थो छॾी, इहो तोसां इंसाफ़ थींदो। मुराद चवंदो त तूं ही कमु असांखे ॿुधाए पोइ करीं हा, तूं ईअं बग़ैर कमु न करीं हा। मां पंहिंजी भेण जे ख़ातिर हिकु चकर तोखे माफ़ करे सघां थो, बहरहाल तोखे गुलपरी जो ॾसु ॾियणो पवंदो। जेकॾहिं तूं गुलपरी जो ॾसु न ॾींदे त पोइ मां तोखे ज़िंदा न छॾींदुसि। सोडल चवंदो त मां गुलपरी खे महफ़ूज़ जाइ ते छॾे आयो आहियां, हू हुते महफ़ूज़ आहे, उनखे कुझु बि न थींदो। ऐं ॿिए पासे दोस्तों, तव्हां ॾिसंदो त रेज़न हाणे वञी रिथ शाहनिवाज़ सां मिलंदो। रिथ शाहनिवाज़ खे चवंदो त हाणे असांखे कोशिशि करणी पवंदी जो असां सोडल खे ॻोल्हियूं, यानी उन्हनि खे इहा ख़बर न पवंदी त सोडल हिते आहे। रेज़न चवंदो असां जेसीं ताईं सोडल खे हथु नथा कयूं, जेसीं ताईं मुराद मिठल खे कॾहिं बि आज़ादु न कंदो। उनजे करे हाणे असांखे सोडल खे हथु करणो पवंदो। रिथ शाहनिवाज़ चवंदो त तोखां जेतिरो जल्द थी सघे तूं सोडल ऐं गुलपरी खे हथु कर। अगरि तूं सोडल ऐं गुलपरी खे हथु कयो त पोइ मुराद जी कमज़ोरी असांजे हथ में अची वेंदी, यानी पोइ मुराद असांजे अॻियां झुकी माफ़ी वठंदो ऐं असांजे पेरनि भर अची किरंदो। जे करे हाणे तोखे सोडल ऐं गुलपरी खे ॻोल्हणो पवंदो। अगरि तो गुलपरी खे हथु न कयो त पोइ मुराद असांजे अॻियां कॾहिं बि न झुकंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त रेस मंसूर रेज़न वारनि सां ॻाल्हाईंदो। रेज़न वारनि खे चवंदो त अगरि तव्हां जेसीं ताईं अली ख़ान जो ॾसु नथा ॾियो, जेसीं ताईं मुराद मिठल खे कॾहिं बि आज़ादु न कंदो। जे करे तव्हांखे हाणे अली ख़ान जो ॾसु ॾियणो पवंदो। दोस्तों, उम्मीद आहे त कहाणी आई हूंदी अव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखना। ख़ुदा हाफ़िज़।